राज़ी थींदो आहे ऐं तव्हां सां अल्लाह जे महिरबानी सां हुसैनी जमात जा हूं ऐं इहे अल्लाह जा बाना क़ुरान वारा थी चुका आहिनि। यादि रखो किताबनि में ईंदो आहे हसन साईं 7 सालनि जे उमिरि में हो सॼे क़ुरान जो हाफ़िज़ हुयो ऐं हज़रत हुसैन साईं 8 सालनि जे उमिरि में हो सॼे क़ुरान जो हाफ़िज़ हुयो। कंहिं पुछा कई हसन साईं हुसैन साईं एतिरी नंढड़ी उमिरि में क़ुरान यादि कयो अथव, अव्हां जो उस्ताद केरु आहे? चवनि था कोई उस्ताद कोन्हे को। पुछा करण वारो हैरान थियो, बाक़ी तव्हां नंढड़ी उमिरि में क़ुरान कीअं यादि कयो आहे? हसन साईं हुसैन साईं फरमान था ॻाल्हि ॿुधो, असां पंहिंजे घर में नज़र कंदा हूं अबू अली मुर्तज़ा बीठो आहे तॾहिं बि क़ुरान पढ़ंदो आहे, जे वेठो आहे तॾहिं बि क़ुरान पढ़ंदो आहे। अम्मा फातिमा ज़हरा असां सां ॿोली ॻाल्हाईंदी आहे तॾहिं बि क़ुरान पढ़ंदी आहे, असांखे लोली ॾींदी आहे तॾहिं बि क़ुरान पढ़ंदी आहे। असां ॿई ॿार अबे अम्मा जे क़ुरान खे ॿुधंदे ॿुधंदे इन उमिरि में सारे क़ुरान जा हाफ़िज़ थी चुका आहियूं। ऐं अल्लाह क़ुरान वारनि सां वॾी महिरबानी कई अथव। अबा क़ुरान वारनि सां अल्लाह जी अहिड़ी महिरबानी अथव जो अणहूंद मां अल्लाह हूंद करे ॾींदो आहे, न हुजण मां अल्लाह सही हुजण करे ॾींदो आहे। किताबनि में ईंदो आहे हज़रत हसन साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं हुसैन साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं उन्हनि जो सौट अब्दुल्ला बिन जाफ़र रज़ी अल्लाह तआला अन्हु, इहे टई क़ुरान जा कारी आहिनि, क़ुरान जा हाफ़िज़ आहिनि, वाइज़ कनि था तबलीग कनि था। हाणे वापसि मदीने ॾे मोटिया आहिनि, हेॾे ख़्यालु कयो बा, वापसि मदीने ॾे मोटिया आहिनि। मदीने जो पंधु पहाड़ जो जबल जो बुख बि लॻी उञ बि लॻी, हिक ॿिए खे चवणु लॻा चढ़ो जबल ते, नज़र कयो मन का आबादी हुजे वसण हुजे त मानी बि खाऊं त पाणी बि पीऊं। अञा जो नज़र कयूं त हिकिड़ी झूपड़ी ते नज़र पियनि, टई जवान झूपड़ी में आया, ॾिसनि त हिकिड़ी पोड़ी वेठी आहे। हज़रत हुसैन साईं फरमान था अम्मा पोड़ी असां मदीने जा मुसाफ़िर आहियूं, उञ बि लॻी आहे बुख बि लॻी आहे, मानी बि खारा पाणी बि पीआर। पोड़ी चवणु लॻी जवानो शाम ताईं वेहो, मुंहिंजो मुड़ुसु शहर वियो आहे मज़दूरी करणु, अलाह कंदो मज़दूरी मिली हूंदसि, शाम मज़दूरी जा पैसा मिलंदसि, अटो बि वठी ईंदो, सामान बि वठी ईंदो, रस्ते ते चश्मो आहे पाणी बि भरे ईंदो, शाम ताईं वेहो। टिनी पाण में सलाह कई शाम ताईं केरु वेहे, उथो त सफ़र शुरू कयूं। अञा जो उथिया हज़रत हुसैन साईं जी पोड़ी जे घर जे अंदरि हिकिड़ी बकरी ते नज़र पई। अम्मा पोड़ी बकरी जो बीठी आहे, चबा या फंडी आहे, इन में खीर नाहे, मां तव्हांखे खीर ॾुही ॾियां, फंडी आहे। हज़रत हुसैन साईं फरमान था अम्मा असां टिनी खे मोकल ॾे, इन फंडी बकरी जे मथां बिही रब जो मिठड़ो क़ुरान पढ़ंदासीं, असांखे यकीन आहे क़ुरान जे बरकत जे करे हिन फंडी बकरी खे खीर ॾियण वारो मालिक अल्लाह वाह। पोड़ी डुकंदे वञी माटो खणी आई ठिकर जो, अॻे इहे हूंदा हुआ चए माटो अथव जे तव्हांखे फंडी बकरी खीर ॾे, मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे। हाणे टई जवान अची बकरी जे मथां बीठा। हज़रत हुसैन साईं पंहिंजे सौट अब्दुल्ला बिन जाफ़र खे चवंदो आहे ॻाल्हि ॿुध, हिन बकरी जे कननि खे वठी क़ुरान पाक मां 18 पारो मोमिनून सूरत शुरू कर। हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र क़ुरान पाक मां 18 पारो मोमिनून सूरत शुरू करे पढ़े तो क़द अफ़लहल मोमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून। ज़ोर सां त सुभान अल्लाह चओ, मानी तो खाधी थव, जोर सां चओ सुभान अल्लाह। पढ़दे पढ़दे जॾहिं हिन लातिन ते पहुतो पढ़े तो
वल्लज़ीन हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून उलाइका हुमुल वारिसून अल्लज़ीन यरिसूनल फ़िरदौस हुम फ़ीहा ख़ालिदून। ज़ोर सां सुभान अल्लाह चवंदा हलो। इंशाअल्लाह काफ़ी देर ताईं हे क़ुरान पाक जो वाइज़ हलंदो। हज़रत साईं मौलाना सिबग़तुल्लाह जोगी साहिब पोता आहिनि, क़िस्मत सां मोकिया थींदा आहिनि, रोज़ वाइज़ न थींदा आहिनि। आया हो क़ुरान ॿुधण लाइ, ख़ाली न मोटंदो, हथ खड़ो करे चओ इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़दासीं। चओ सभई ज़ोर सां इंशाअल्लाह। ऐं हज़रत हुसैन साईं पंहिंजे भाउ हसन खे चए थो अदासन हिन बकरी जे विच ते बीही क़ुरान पाक मां मुल्क सूरत शुरू कर। हसन साईं मुल्क सूरत पढ़े तो चए थो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। ऐं हज़रत हुसैन साईं ओह जे साम्हूं थणनि जे साम्हूं माटे खे रखी क़ुरान पाक मां उहा आयत पढ़े थो जेका खीर वारी आयत आहे। ईंदी अथव खीर वारी आयत, उहा खीर वारी आयत या पढ़े थो व इन्न लकुम फिल अनामि लइब्रा नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैनि फरसिन व दमिल लबनन खालिसन सगाइगल लिश्शारिबीन। हज़रत हुसैन साईं खीर जी आयत पढ़ी तॾहिं ख़बर पई त फंडी बकरी खे खीर अची वियो। चओ अल्लाह जे वलियनि जी किरामत बरहक़ ऐं सची। चओ अल्लाह जे वलियनि जी किरामत ॾाढा नथा ॻाल्हायो, बरहक़ ऐं सची। ऐं ईअं बि चओ त नबियनि जा मोजिज़ा बरहक़ ऐं सचा, पर ताक़त कंहिंजी हूंदी आहे हथ खड़ो करे चओ त अल्लाह जी हूंदी आहे। अण हूंद मां करे त हूंद केरु आहे बा, न हुजण मां हुजणो करे त केरु आहे। कुझु मां तौहीद ते अर्ज़ु कयां छो त अल्लाह जी महिरबानीअ सां हीअ जमात जमियत उलमा इस्लाम भलारनि बुज़ुर्गनि सालियनि तौहीद वारनि जी जमात आहे। ऐं तौहीद जे करे हिकु ॾींहुं जन्नत में ज़रूरु हलंदासीं। चओ सभई इंशाअल्लाह तौहीद जे करे जन्नत में हलंदासीं। हाणे मां कुझु तौहीद ते अर्ज़ु कयां, अवां जे आॾो क़ुरान पाक जूं कुझु आयतां तिलावत कयां जंहिंमें अल्लाह साईं पंहिंजी तौहीद बयानु कई आहे। हिकु जाइ ते तौहीद बयानु कंदे खुदा जो क़ुरान चए थो लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि व इन तुबदू मा फी अनफुसिकुम औ तुख़फूहु युहासिबुकुम बिहिल्लाह फयग़फिरु लिमन यशा वयुअज़्ज़िबु मन यशा वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर। ज़ोर सां सुभान अल्लाह चवंदा हलो न बा। हर शइ ते कुदरत कंहिंजी आहे बा, हर शइ ते ताक़त कंहिंजी आहे, सभु कुझु कंहिंजे वस में आहे, भला मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे। जीअं वणेसि करण वारो केरु आहे को अलाह खां पुछा करण वारो। नबी साईं जे दरबार में हिकु जवान वेठो आहे, पुटु अॻियां वेठो अथसि, पुट ॾे तके बि पियो त रोए बि पियो। साईं फरमाता दुनिया पुटनि खे ॾिसी ख़ुशि थींदी आहे, तूं वरी पुट खे ॾिसी रोए थो। चए सुहिणा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे। फरमाता कीअं ॾुखी आहे? साईं ॾुखी आहे त मां बि रंग जो भूरो आहियां,
मुंहिंजी घरवारी रंग जी भूरी आ, हे पुट जेको ॼायो आ न रंग जो कारो ॼायो आ, मांखे पंहिंजे घरवारी में शक पियो आ। साईं जन फरमा त उठण वारो साहब ई काॾे वियो, अर्ज़ करे तो साईं मां वेठो आं। फरमा त वञ उठ बकाया, ॾाचियूं बि काया, गोरड़ा बि काया। वयो जो कायूं अचे पियो त कारे रंग जो गोरड़ो अग अग में भजंदो अचे पियो। साईं जन फरमा त उठण वारा ॾे ख़बर है कारो गोरो कहिड़ी ॾाची मां पैदा थियो आ? चई साईं हिन भूरी ॾाची मां। चई उठण तां कहिड़ो हूंदो आहे? साईं हे भूरे रंग वारो। साईं जन जान खे चवनि था ॾिसी ॾाची बि भूरी आ, उठ बि भूरो आ, पर अल्लाह न मां कारो घोड़ो पैदा कयो आ। ख़बरदार कंहिंमें शक न विझंदो कर, या मालिक जी मर्ज़ी आ त भूरनि मां कारा पैदा करे, कारनि मां भूरा पैदा करे। अल्लाह खां कोई पुछा करण वारो ई कोन्हे को। तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो ला युसअलु अम्मा यफ़अलु वहुम युसअलून। अल्लाह खां कोई पुछा करण वारो न आहे। अण हूंद मां हूंद करे त केरु आहे? ॾाढा ॻाल्हाईंदा हलो न वाह। न हुजण मां हुजण करे त केरु आहे? हज़रत हुसैन साईं खीर ॾियणु शुरू कयो त माटो ई खीर जो भरिजी वियो। अम्मा पोड़ी ॿियो थां खणी आ, ॿियो माटो खणी आई, ॿियो बि भरिजी वियो। अम्मा टियों थां खणी आ, टियों माटो खणी आई, उहो बि भरिजी वियो। अम्मा चौथों थां खणी आ, पोड़ी चवण लॻी असांखे घर में चौथों थां ई कोन्हे को। पोड़ी टे माटा खीर जा भरियल ॾिसी चवण लॻी जवानो भला मुंहिंजूं अखियूं मूंडियूं अथव छा? टे माटा फंडी बकरी मां अखियुनि मूंडण वारा हो। हज़रत हुसैन साईं फरमान था मां असां अखियुनि मूंडण वारा न आहियूं, असां क़ुरान वारा आहियूं। पोड़ी पुछां कई थी जानो पोइ पंहिंजा नाला बि ॿुधायो, पंहिंजो ख़ानदान ॿुधायो, पंहिंजो शहर त ॿुधायो। हज़रत हुसैन साईं फरमान था मां असांजो सौट थी, हिन जो नालो अब्दुल्ला बिन जाफ़र थी, हे मुंहिंजो भाउ थी, हिन जो नालो हसन थी, मुंहिंजो नालो हुसैन थी। अम्मा असांजो अबो थी, उन जो नालो अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा हैदर करार थी। अम्मा असांजी अम्मा थी, उन जो नालो फातिमत ज़हरा थी, जेका जन्नत में सभिनी औरतुनि जी सरदार हूंदी। अम्मा इहे नाला तो न ॿुधा हूंदा, भला हे नालो त ॿुधो हूंदी। असांजो नानो थी, उन जो नालो मुहम्मद रसूलुल्लाह थी, असांजो शहर मदीनो थी। पोड़ी चवण लॻी बेशक तव्हां क़ुरान वारा हो, अल्लाह क़ुरान जे करे तव्हां सां महिरबानी कई आहे।